अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिन वीडियो में असीं सेल बाबत सिखंदासीं। रॉबर्ट हुक हिकु पहिरियों साइंसदान हो जंहिं ॿूटे जे कार्क में 1665 ईस्वीअ में सेल यानी जूं घरड़े जो मुशाहिदो कयो। केतिरनि ई मुख़्तलिफ़ मुशाहिदनि मां साइंसदाननि मालूम कयो आहे त सभई जानदार शयूं हिकु या हिक खां वधीक केतिरनि ई नंढड़नि बारीक जानदार एकनि जूं ठहियल आहिनि, जिन खे जूं घड़ा या सेल बि चइबो आहे। उहो सेल सभिनी जानदार शयुनि जो बुनियादी हिकु आहे, यानी उहो जेको सेल आहे हर जानदार असां जानवर वग़ैरह जेके बारीक जानवर हर जानदार जो बुनियादी हिकु आहे। सेल कंहिं बि जानदार शइ जो नंढड़े में नंढड़ो ज़रड़ो या हिसो हूंदो आहे। सेल तमामु नंढड़ो हूंदो आहे, उहो त बारीक जानदारनि में हूंदो आहे, यानी उहो बारीक जानदारनि खां बि नंढड़ो हूंदो आहे। बारीक जेके हिकु घड़े वारा जानवर हूंदा आहिनि उन्हनि में यानी हिकु घड़ो आहे ज़रूरु, यानी उन्हनि में घड़ो हूंदो आहे, यानी घड़ो त तमामु नंढड़ो हूंदो, उन्हनि में अची थो वञे घड़ो उन्हनि में हूंदो, जंहिं में जानदार शइ खे ज़िंदा रखण लाइ केतिरियूं ई सरगर्मियूं ऐं कम थींदा रहंदा आहिनि। जेको जूं घड़ो हूंदो आहे उनमें जानदार शयुनि खे ज़िंदा रखण लाइ केतिरियूं ई सरगर्मियूं ऐं कम थींदा रहंदा आहिनि। लफ़्ज़ सेल या जूं घड़ो दरअसल माखी जे माना में मौजूदु नंढड़नि जूं घड़नि मां वरितलु आहे। जूं घड़ा सभिनी जानदारनि जा बुनियादी हिका हूंदा आहिनि ऐं जूं घड़े खे असीं पंहिंजी आम अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं, उन खे असां ख़ुदि ॿिन्ही मदद सां ॾिसी सघंदा आहियूं।